अस्सलाम वालेकुम। सुबुह खां वठी काफ़ी कोशिशि कयां थो पियो त फेसबुक ते कंहिं न कंहिं तरह सां लाइव अची वञा, छो त काफ़ी जेका दोस्त आहिनि उहे फेसबुक इस्तेमालु कनि था, यूट्यूब तमामु घटि इस्तेमालु कंदा आहिनि, पर उन जे बावजूदि पैगाम ॾियणु ॾाढो ज़रूरी हुयो। हाणे हींअर सूरत हाल इहा आहे त IBA वटि जेका असांजी डिमांड हुई, हिकिड़ो वॾो मुतालबो हुयो त बाबा कंहिं न कंहिं तरह सां ग़लतियूं जेके थियूं आहिनि उन जो अज़ालो कयो वञे। उन में असां काफ़ी हद ताईं कामयाबु थी चुका आहियूं ऐं हू हींअर एग्री आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि जॾहिं धरणो हुयो त धरणे में रजिस्ट्रार साहब पाण अची ॿाहिरि अची करे चयो त बाबा जेकॾहिं तव्हां 5 कमेटी लाइ जेकॾहिं 5 मेंबर ॾींदव त असां राज़ी आहियूं ऐं असां नेक नियतीअ सां चाहियूं था त अगरि कोई इशू आहे बि सही त उहो हल थी वञे। ऐं ज़ाहिर आहे टेबल टॉक ई इन जो ज़रियो हूंदो आहे। इन खां अलावा ॿियो को इंतशार, अफ़रा तफ़री या ॿियो को त तरीक़ो न आहे इन मसइले सां निमटण जो। ऐं ॿियो हिकिड़ो आख़िरी तरीक़ो आहे जेको कोर्ट वारो आहे। सो फ़िलहालु त मां उन जी हिमायत नथो कयां कोर्ट वारनि जी, छो त हीअ बि जेको इशू आहे इहो हींअर पेंडिंग में आहे ऐं उन जो को मंतक़ी अंजाम त नाहे निकितो। पर फ़िलहालु सिचुएशन इहा आहे त IBA वारा एग्री आहिनि। हू चवनि था त पिया असां मसइलो हल कयूं था पिया ऐं अगरि हल थी थो वञे त पोइ को सबबु न आहे, का वजह न आहे त दोस्त कोर्ट में वञनि था पिया। छो त असांजो जेको मेन मुतालबो आहे उहो इहो ई आहे त कंहिं न कंहिं तरह सां रेक्टिफिकेशन, करेक्शन ऐं उन सां ॿिया जेके कंसर्न मुतालबा आहिनि, जीअं मिसमैचिंग आहे, पोर्टल में हिकिड़ो रिज़ल्ट आहे ऐं कैंडिडेट वटि ॿियो रिज़ल्ट आहे, ऐं जेके आहिनि कुझु डिसेबल जेको हिकिड़ो इशू आहे, उहे जेके चवनि था पिया स्पेशल पर्सन्स, उहे था चवनि त असां फॉर्म में इहो न लिखियो हुयोसीं, पर उहो बि हिकिड़ो एप्लीकेशन ॾेई करे उहो मसइलो बि हल कराए सघनि था। इन खां अलावा बि जेके बि इशूज़ आहिनि, हाणे उन्हनि जो उन्हनि हिकिड़ो तरीक़ो कढियो आहे। तरीक़ो इहो आहे, ऑफिशियल तरीक़ो हमेशह इहो थींदो आहे, तव्हां कंहिंखां बि पुछा कयो त हमेशह एप्लीकेशन ॾिनी वेंदी आहे। सो असां उन्हनि सां एग्री कयो आहे, पर हाणे जेकॾहिं इन सां कोई बि डिसएग्री आहे त उहो भले जीअं बि उनखे सम्झ में अचे, भले वञी धरणा हाणे, एतिजाज करे, अफ़रा तफ़री करे, जेको वणे सो करे कोर्ट वञे। असां उन्हनि सां एग्री इहो कयो आहे त ठीकु आहे, इहो बहितरु तरीक़ो आहे। एप्लीकेशन ॾेई करे ऐं उन खां बाद में तव्हां पंहिंजो जेको बि इशू आहे उहो हल कराए सघो था। ऐं उन्हनि इहा कमिटमेंट ॾिनी आहे त असां हर हिकु कैंडिडेट जो इशू हल कंदासीं। हाणे अगरि जनरलाइज़ ॻाल्हि कई थी वञे त जनरल छो न, त उन जा इलाही इशूज़ आहिनि। हाणे उन ते मां नथो अचां छो त टाइम कंज़्यूम इलाही थी वेंदो, पर बसि बहितरु इहा आहे असांजो कम सां कमु हुअणु घुरिजे, असांजो ॿियनि ॻाल्हियुनि तरफ़ ध्यानु न हुजणु घुरिजे, कमु थिए, तरीक़ो कहिड़ो बि हुजे। हाणे अगरि तव्हांखे हिकिड़ो फ़ाइदो मिले थो पियो त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे जो 3-4 जेके रिकॉर्ड डॉक्यूमेंट्स आहिनि उहे तव्हां उन्हनि खे न ॾियो, को सबबु न आहे इन जो। हाणे उन जे लाइ तरीक़ा हुननि 3 रखिया आहिनि। हिकिड़ो ईमेल जो ज़रियो आहे, ईमेल जे ज़रिए तव्हां पंहिंजी पहुचाए सघो था। उहा ईमेल सभिनी खे ख़बर आहे, उहा STS वारी वेबसाइट ते बि पई आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त तव्हां बाय हैंड तव्हां उते पहुचाए सघो था। टियों तरीक़ो इहो आहे बाय कोरियर, जेके परे वारा आहिनि उहे कोरियर जे रस्ते पहुचाए सघनि था, थ्रू TCS, पाकिस्तान पोस्ट या कहिड़ो बि जेको हुजे, तव्हां उहो कोरियर इस्तेमालु करे सघो था। उन ते तव्हां उते पहुचाए सघो था ऐं उन में तव्हांखे फ़ाइदो इहो बि हूंदो त तव्हां वटि रिसीविंग हूंदी घटि में घटि, जेका बि TCS कबी आहे, कुझु बि कबो उन जी स्लिप तव्हांखे मिलंदी। उहा हिकिड़ी कंफर्मेशन हूंदी त वाक़ई तव्हां हीअ डॉक्यूमेंट्स मोकिले चुका आहियो। अगरि को बाय पर्सन इन पर्सन अगरि जमा कराइण ईंदो त उनखे बि उते रिसीविंग मिलंदी। ईमेल अगरि तव्हां कंदो त उहा बि ऑलरेडी तव्हां वटि रिकॉर्ड अची वेंदो। सो इहे 3 तरीक़ा हुननि रखिया आहिनि। टिनी तरीक़नि जे ज़रिए तव्हां उहा पंहिंजी ॻाल्हि उते पहुचाए सघो था, एप्लीकेशन तव्हां ॾेई सघो था। ऐं हुननि जेको आहे सो मां पाण वञी करे ॾिठो आहे, हू लॻा पिया आहिनि ऐं हिकु एप्लीकेशन खे ॾिसंदा था वञनि। ज़ाहिर आहे टाइम त लॻंदो, पर हू टाइम ॾियण लाइ तयारु आहिनि। जेकॾहिं हू टाइम ॾियण लाइ तयारु आहिनि त असांखे को मसइलो हुजणु न घुरिजे। जेकॾहिं हू ॾिसो न, उहो उनजो इशू आहे न। अगरि उहो हिकु एप्लीकेशन ॾिसी करे उनखे जेको आहे सो एड्रेस कनि था त ठीकु आहे। ऐं कल्ह खां वठी काफ़ी उन्हनि एप्लीकेशन जेके कुझु पहुची वियूं अॻुवाट, उन्हनि खे, छो त मां हिकिड़ी पोस्ट रखी फेसबुक ते, उन खां बाद में इलाही ॼणनि उते एप्लीकेशन मोकिली, उनजो मसइलो हल थी वियो आहे ऐं मार्कूं मिलणु शुरू थी वियूं आहिनि। सो बहितरु तरीक़ो इहो आहे त तव्हां इन ते अमल कयो ऐं जंहिं रस्ते ते कामयाबी हुजे उन ते ई माण्हू रस्तो वञे। हीअ बि हिकिड़ो वॾो असांजो ब्रेक थ्रू आहे। ज़ाहिर आहे इहो कमु त पहिरीं कोन हो। अगरि कंहिंखे मिसाल तौरु अगरि हिकिड़ो जीअं चवंदा 13 तारीख़ वारनि खे 1 मार्क मूंखे मिली वई आहे, अगरि मिली वई आहे हिकिड़ी मार्क, त तव्हां मूंखे ॿुधायो त उन्हनि कॾहिं सोचियो बि हुयो? उन्हनि मां काफ़ी अहिड़ा हूंदा कंहिंजो 49 मार्कूं हूंदियूं, कंहिंजी 54 मार्कूं हूंदियूं। उन्हनि कॾहिं सोचियो बि हूंदो लाइफ में? उन्हनि खे मां इहो थो चवां त घटि में घटि दुआ कजो, भले तव्हांखे हिकिड़ी मार्क मिली आहे त उहे मूंखे दुआऊं कंदा। बाक़ी जन सां ॿिया इशूज़ आहिनि जेके चवनि था त अञा वधीक मार्कूं मिलणु घुरिजनि, तव्हां बाबा साईं उते डॉक्यूमेंट्स में एडमिट स्लिप आहे, पंहिंजी NIC जी कापी आहे, जेका कार्बान कापी उहा तव्हांजी, एंसर की वारी कापी, ऐं
इहे बस तव्हांखे जमा कराइणा आहिनि, इन खां वधीक न आहे कुझु अहिड़ो ख़ासि। ऐं ॿियो प्रूफ अगरि तव्हां अटैच में करे सघो था, जीअं मिसमैचिंग जो इशू आहे त उहो तव्हां ॿुधायो पोर्टल तां हिकिड़ी कापी कढी करे त बाबा हीअ मूंसां इशू आहे, मतिलबु हुनजी हिकिड़ी प्रॉपर जस्टिफिकेशन हुजे जेका बि तव्हां एप्लीकेशन लिखो था। हाणे एप्लीकेशन लिखणी केॾे आहे, उहा लिखणी आहे डायरेक्टर STS IBA यूनिवर्सिटी सखर, उन ॾे तव्हां एड्रेस करे लिखंदो। सब्जेक्ट में जेको बि इशू हुजे, करेक्शन आहे त करेक्शन, मिसमैचिंग आहे त मिसमैचिंग, जेको बि तव्हांजो इशू हुजे उहो तव्हां उन में लिखी करे ऐं फटाफट मोकिलियो। ऐं वधीक तव्हांजी आसानीअ लाइ मां अञा तव्हांखे गाइड कंदुमि, कोशिशि कयां थो फेसबुक ते लाइव अचां, तव्हांजा क्वेश्चन्स खणा। ऐं तेसि ताईं जल्दीअ में मां पैगाम ॾिनो आहे, तव्हां पंहिंजा डॉक्यूमेंट्स हिकिड़ो फाइल तयारु करे वठो। अगरि तव्हांखे कोरियर जे रस्ते मोकिलिणो आहे उन लाइ बि तव्हांखे फाइल खपे, अगरि बाय हैंड मोकिलिणो आहे त बि फाइल खपे। बाक़ी अगरि ईमेल जे ज़रिए करिणो आहे त उहो त तव्हां हाणे ई करे सघो था। सो मां जल्दीअ में कोशिशि कयां थो फेसबुक ते अची वञा त वधीक तव्हांजे सवालनि जो जवाब खणा, छो त हाणे कॉलियूं मैसेज तव्हांखे ॾाढा पिया अचनि। मां चयो त बसि बहितर आहे रिकॉर्ड करे ऐं जल्दीअ में मां हुते रखां थो पैगाम। वॾी महिरबानी तव्हांजी।